पनुआकल में मुसलसिल हलंदड़ बरसात अवाम खे रुआरे छॾियो। केतिरा ई घर पट पइजी विया। सफ़ेद पोश अवाम ॿिनि वक़्तनि जी मानीअ लाइ बि परेशान आहिनि। उन हवाले सां असांखे आगाह करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब कोराई। जी तुफ़ैल, बरसात पनुआकल वासियुनि खे केतिरो मुतासिर कयो आहे? जी बिल्कुल, सिंध भर जी पनुआकल में भी हालिया बारिश तबाही मचाए छड़ी है। इन सिलसिले में असीं पनुआकल में मौजूद आहियूं हिकिड़े घर में जिते बारिश जो पानी बीठल है ऐं जिते छत में चारे पासनि खां पाणी टिमी रहे। मुतासिरा ख़ानदान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी जेकी आहे त बरसाति तंग कयो आहे। 2-3 महीना बरसाति थी आहे, जेको चौथो ॾींहुं आहे बरसाति। असांजी जायूं अंदरि किरियूं आहिनि, कमरा किरिया, छतियूं टुटी पियूं आहिनि। असां जेको आहे इहो हिन टाइम गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे, जेको खाधो पीतो कोन्हे। 3-4 ॾींहुं आहे यकाई असां ज़लील थियूं था, इहो बेरोज़गार वेठा आहियूं। ॾाढी बरसातियुनि जे करे असां सफ़ा बेरोज़गार थी विया आहियूं। न कमकार आहिनि, न छा आहिनि। असांखे ओतिरो न आहे त का हिकु वेले जी असां मानी खाऊं। बसि तव्हांखे सभिनी खे अपील आहे त असांजी मदद कयो, असांखे राशन ॾिनो वञे। बसि असां वटि खाइण पीअण जो बि राशन कान्हे। मिसकिन तमामु बहितरीनु मिसकिन, छो जो असां सां महिरबानी करे हुकूमत असांखे मिलियो वञे, साथ ॾिए असांखे। असां ग़रीब आहियूं, असांखे न को खटोलो आहे न खट आहे। बाक़ी जेके असांखे पैसा मिलंदा ग़रीबनि खे 25,000, इहे महिरबानी करे असांखे कंहिंजी मदद थी वञे, तान थियो वञे। जेके हिन ॻोठ जा या जेके शहर जा आहिनि, उहे असां सां मदद करे उहे असांखे पैसा मिलिया वञनि असां मिसकिन खे। मुतासिरा ख़ानदान जो ॻाल्हियूं ॿुधियूं। पनुआकल इंतज़ामिया खे घुर्जे त हिननि जे घर में बीठल पाणी कढे ताकि हू पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि। कैमरा टीम सां गॾु तुफ़ैल आफ्ताब, SS न्यूज़, पनुआकल।